रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़ सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मां सम्झां तो सब मुंहिंजो दुरूद तव्हां ॿुधो, पाण तो कोन पढ़ियो, सब आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लम। अज जहें मदरसे जे अंदर तव्हां असां जहें जवानन जी खुशी में गॾु थियासीं, दुनिया जी रस्मो रिवाज आहे त को वॾो फौत थी वेंदो आहे, उन जी जाइ ते ॿिए खे पग ॿधाइबी आहे। अॼु कंहिं रईस, कंहिं चौधरी, कंहिं सरदारी जी पग न हुई, उन्हनि शहज़ादनि खे क़ुरान जी पग ॿधाई वई। सभ खां पहिरियां मां उन्हनि खे मुबारकबाद पेश कयां थो, जन अल्लाह जे 30 सीपारनि खे पंहिंजे सीने में जाइ ॾिनी। तव्हां असां बि सभु उन प्रोग्राम खे, जलसे खे ॿुधी इहा नियत करे आया हूं त अल्लाह साईं राज़ी थी, अल्लाह जे दीन ख़ातिर आया हूं। सब जी नियत इहा आहे न। अल्लाह जे नबी फरमायो आहे त कंहिं बि जाइ ते दीन ख़ातिर माण्हू गॾु थियनि, जीअं अॼु हे इदारे में गॾु थिया हूं, छाजे लाइ? दीन ख़ातिर। अल्लाह जे नबी फरमायो त उहे माण्हू वापसि घर न पहुचंदा, अल्लाह साईं समूरनि जा गुनाह माफ़ फरमाए। तव्हां असां बि क़ुरान ख़ातिर, अल्लाह जे रज़ा ख़ातिर, अल्लाह जे दीन ख़ातिर आया हूं। अल्लाह खां दुआ है असां वापसि अञा घर न पहुचंदासीं, असांजा सभु कसूर अल्लाह से माफ़ फरमाए। मुख़्तसिर मां हिकिड़ी गुज़ारिश अर्ज़ कयां। ये मदरसे जी 4 दीवारी ॾिसो था न, ॿाहिरि बि तव्हां मदरसा ॾिठा आहिनि। मदरसो छा आहे? जाथे मौलवी वेही रात ॾींहुं अलिफ बा खां वठी पढ़ाए थो, इहो आहे छा? उन जी हकीकत छा आहे? थोरो इन शइ ॾे तवजो कयो। पहिरियां मिसाल सम्झो, तव्हां मां सम्झां तो अक्सर ॿाहिराड़ी जा माण्हू ट्रैक्टर सुञाणींदा होगा, कंहिं ठाहियो आहे? कंपनी ठाहियो आहे। इंजीनियर जंहिंखे कारीगर चवंदा हूं, उन्हनि वेही इहे पुर्ज़ा गॾु करे हिकिड़ी मशीन ठाही अथऊं। पोइ तव्हांजे ॻोठनि में ॾिना अथव न ट्रैक्टर, नवां ट्रैक्टर जेके 0 मीटर वठी ईंदा आहिनि, उन्हनि खां पुछो त पोइ ट्रैक्टर सां गॾु किताब बि ॾींदा आहिनि, बुक बि ॾींदा आहिनि। उहे छाजे लाइ ॾींदा आहिनि? इहा ख़बर अथव? इन लाइ ॾींदा आहिनि त ट्रैक्टर खे, हिन मशीन खे कीअं हलायूं, उन में सभु हिदायतूं लिखियल हूंदियूं। भला ट्रैक्टर ख़राब जो थी पए त पोइ छा कंदा होगा? इहा ख़बर आहे? ट्रैक्टर पोइ काॾे वेंदा हो? मिस्त्री रे। पोइ उन खे वरी ठीकु करे वरी साॻी जंग में अलाई तो हा।
हाणे इंसान जी मशीनरी आहे इहा कहिड़ी कंपनी ठाही आहे? तोखे असांखे कंहिं ठाहियो? अल्लाह सां ठाहियो। हिन इंसान जी मशीनरी जे हलाइण जो कानून अल्लाह साईं जेको किताब मोकिलियो उहो क़ुर। हाणे तव्हां खां मां पुछां, भला स्कूटर त असांजो आहे, ट्रैक्टर जा ड्राइवर तव्हां न आहियो, स्कूटर में बि हिकिड़ी जाइ ते पेट्रोल पवंदो आहे, ॾिठल अथव न, ऐं हेठि वरी चेंबर में मोबिलाइल पवंदो आहे न बा। हाणे मोटर साइकिल जी बि हिदायत आहे, पढ़ियल लिखियल माण्हुनि खे ख़बर आहे, उनमें ॾसींदा आहिनि त हिन जाइ ते तेल विझो, हिन जाइ ते पाणी विझो, हिन जाइ ते फलानी शइ विझो। मशीनरी जो इहो कानून आहे। तूं असां घोटकी वारा कावड़ियासीं त हिन मोतबरनि जे चवण ते हलूं, असां पेट्रोल जी जाइ ते मोबिल जी जाइ ते पाणी विधोसीं, अब गाॾी हलंदी? छा थींदी? ख़राब थी वेंदी। अल्लाह साईं तव्हां असांजी मशीनरी पैदा करे कानून हे मोकिली। हाणे माण्हू जे कानून खे ट्रोड़े उबतो कम करें पियो तो उहा मशीन तबाह। हे इंसान अल्लाह जे कानून खे ट्रोड़े उबतड़ हलदो तो उहो इंसान भी तबाह। भला मोटरसाइकिल ख़राब थी तो घोटकी मिस्त्री वटि वई, हे मशीन माण्हू जी जो ख़राब थिए तो कारे वञे? आहे ज़हन में ॻाल्हि? हाणे इहा शइ सम्झो, ओ जेको पहिरियों मां लफ़्ज़ जो मदरसो छा आहे? असां वटि सिंधी में गिरेज चवंदा आहियूं, वर्कशॉप चऊं, शहरनि में ॾिठा अथव न बा, मिस्त्री कारीगर वॾा वॾा वेठा आहिनि, मशीनरी खे ठाहिनि था। ही मशीनरी अल्लाह सां ठाही, उन जो कानून ज़ाब्तो क़ुरान मोकिलियईं त हिन मशीन खे हिन तरीक़े सां हलायो, पर मशीन ख़राब थी पई। उन जी गैरेज, उन जी वर्कशॉप, उन जा मिस्त्री ओ इहे तो जंहिंजो नालो मदरसो। तो असांजे मशीनरी ख़राब खे सही करण वारा इहे, तो असांजी मरमत इन मां थिए थी। तव्हां चवंदो त कीअं बा, जंग बजदी आहे त डॉक्टर ठाहींदो आहे, मुला छा कंदो? हे वरी मरमत कहिड़ी था कनि? हाणे मां मुख़्तसिर सिर्फ़ ॿ ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। तव्हां खां मां पुछां थो, हे घोटकी वॾो शहर आहे न, घोटकी जे अंदरि गोश्त फार्मी मुर्गी भी हले थी न, बाकरो भी वॾो गोश्त भी हलंदो आहे न मार्केट में। कुते जो गोश्त, कुते जो गोश्त छो? बकरी कंहिं पैदा कई वा, कुतो कंहिं पैदा कयो, पोइ हिकिड़ी शइ खाओ हिकिड़ी न खाओ, अकल त नथो मने। मता कुतो अमरीका ठाहियो आहे अल्लाह साईं, हुन जो भी ख़ालिक आहे, हुन जो भी ख़ालिक आहे। असां वटि न नवाज़ शरीफ जो कानून, न पीपी वारनि जो, न इमरान जो, या उन्हनि जो कानून त कुतो न खाओ। भला इहो ॿुधायो त कंहिं ॾसियो अथव कुतो न खाओ हराम? कंहिं ॾसियो आहे बा? ॾसियो आहे बा हिन क़ुर। कंहिं ॾसियो आहे? क़ुर ॾसियो आहे त ही शइ हराम, ही शइ हलाल। पोइ असां कुते जे गोश्त खां केतिरी नफ़रत था कयूं, बकरी जो गोश्त खाऊं था। हाणे इन तुंहिंजी मशीन खे इन गंदी शइ खां बचायो क़ुर। इहो क़ुर तोखे मिलियो थी मदरसनि जे सदक़े। हाणे ॻाल्हि सम्झ में आई न? हल हिकिड़ी ॿी मिसाल अर्ज़ कयां। तव्हां असां जंहिं इलाइक़े मुआशिरे में रहंदा आहियूं, असां बा शादी भी कंदा आहियूं न, निकाह कंदा आहियूं न बा। हाणे कंहिं सां निकाह क्यों, कंहिं सां निकाह न क्यों, असांजी मशीन खे ॾिसो क़ुर केॾो सही हलाए थो। अवा भेण सां निकाह कंदा आहिनि तव्हांजे इलाइक़े में? भेण छा खे चवंदा हो? अबे जी धी, सिंधी सम्झो था न? भेण छा खे चवंदा आहियूं? अबे जी धी। ऐं सौट छा खे चवंदा आहियूं? उन सां निकाह कंदा हो?
इहे ॿई छोकिरियूं ॾाॾे जूं छा थियूं? हिकिड़ी पोटी सां ज़ाल जो रिश्तो, ॿी पोटी सां भेण जो रिश्तो। हिकिड़ी सां निकाह हलाल, ॿी जे लाइ निकाह चवेसि थो न टाइम बंदूक खणंदो। इहो सभु किथां मिलियो? इहो कानून कंहिं ॾिनो आहे? हिन मशीनरी खे सही रस्तो कंहिं वठायो आहे? ओ हिन अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे। हे क़ुरान तोखे मदरसे खां मिलियो आहे। अगरि ही मदरसा न हुजनि हा, अल्लाह जो क़ुरान तो असां वटि न हुजे हा, कलमो तो असां वटि न हुजे हा, मुसलमान तुंहिंजी मशीनरी तबाह थिए हा। जीअं अॼु यूरोप जा अंग्रेज़ जंहिंखे तूं बेग़ैरत चवे थो, उन्हनि वटि ही शइ कोन्हे। उन्हनि वटि ज़ाल धी मां भेण में कोई फ़र्क़ु कोन्हे। अॼु असांजो मुसलमान भली पेरनि उघाड़ो आहे, अणपढ़ियो आहे, हिसाब नथो अचेसि, उनखां तूं पुछा कंदे त भेण सां निकाह कर, तोसां विड़ी पवंदो। ख़बरदार, इहा गैरत जे ख़िलाफ़ आहे। तुंहिंजी मशीनरी जी सलामती ओ हिन अल्लाह जे क़ुरान सां। हे अल्लाह जो क़ुरान काथों मिलियो? जेतिरो थी सघे पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जो इल्मु पढ़ायो, जेतिरो थी सघे दीन सिखो। दीन खां सवा, इल्म खां सवा, अल्लाह जे हिन क़ुरान खां सवा तव्हां सां अंधा हो। नबी साईं फरमायो क़यामत में भी महशर जो मैदान थींदो न, अल्लाह जे नबी फरमायो त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो माण्हू हूंदो, हिसाब किताब में उन जूं नेकियूं थोरियूं थींदियूं, बुरायूं घणियूं थींदियूं। सर्टिफिकेट मिलियोसि त हिनखे जहन्नम में वठी वञो, मलाइक वरतियूं था वञसि। अल्लाह साईं जिब्राइल खे मोकिलींदो त इनखे वञी रोक, जहन्नम में वञे थो। जिब्राइल रोकींदुसि, अल्लाह से फरमाईंदुसि त इनखां पुछ त सही, दुनिया जी ज़िंदगी में भला ॿुधाए त कंहिं क़ुरान वारे सां तुंहिंजी यारी दोस्ती हुई? जिब्राइल पुछा कंदुसि, उहो जवाबु ॾींदुसि त मुंहिंजी यारी कोन्हे। अल्लाह साईं फरमाईंदो जिब्राइल खे, भला पुछेसि त कॾहिं उन्हनि जी मजलिस कचहरी में वेठे? वरी जिब्राइल पुछा कंदुसि, साॻी जवाबु मिलंदो त उनजी कचहरी में बि कॾहिं न वेठो। अल्लाह साईं फरमाईंदुसि, भला इहो पुछेसि त उन्हनि सां गॾु मानी कॾहिं खाधई? वरी बि साॻी जवाबु मिलंदो त मानी बि उन्हनि सां न खाधई। अल्लाह साईं फरमाईंदुसि, भला पुछेसि त तुंहिंजो को अहिड़ो दोस्त हुयो जेको उहो वरी दोस्त कंहिं आलिम जो, कंहिं क़ुरान वारे जो हुजे? उहो माण्हू चवंदो, साईं हा हिकिड़ो माण्हू हुयो मुंहिंजो दोस्त हो, उन जी दोस्ती वरी क़ुरान वारनि सां आई। अल्लाह साईं फरमाईंदुसि त हाणे उन उलमा, उन क़ुरान वारनि जे दोस्त जो दोस्त आहे, उन जे सदके माफ़ कयो मां वञ जन्नत। माना हिते बि फ़ाइदो, आख़िरत में बि फ़ाइदो। पर जे क़ुरान वारे जे दोस्त जो दोस्त आहे, अल्लाह साईं जन्नत मोकिले थो छॾे। पर जे तूं असां डायरेक्ट क़ुरान सां दोस्ती रखूं त अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुरान जो इल्मु नसीब फरमाए, अल्लाह साईं 5 वक़्त नमाज़ नसीब फरमाए, अल्लाह साईं ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब फरमाए, ॿिन्ही जहाननि जे मुसीबतनि ऐं तकलीफ़ुनि खां बचाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल